इतने ब्रेकिंग न्यूज़ ईंदासीं नाज़रीन। खैरपुर जे बी सेक्शन थाने जी हद लकान मां हिक जणे जो लाश हथ आयो है। इतला ते पुलिस पहुंची लाश खणा अस्पताल मुंतकिल कयो है। पुलिस मौजिब फौती जी सुञाणप बनारस कॉलोनी वासी जफर अब्बास अंसारी तौर थी है। या ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया नाज़रीन। असां खैरपुर जे बी सेक्शन थाने जी हद लुकमान मां हिक जणे जो लाश हथ आयो है। इतला ते पुलिस पहुंची लाश खणा अस्पताल मुंतकिल कयो है। पुलिस मौजिब फौती जी सुञाणप बनारस कॉलोनी वासी जफर अब्बास अंसारी तौर थी है। ब्रेकिंग न्यूज़ है नाज़रीन। पर ॿीहर शेयर कयूं पिया। खैरपुर जे बी सेक्शन थाने जी हद लुकमान मां हिक जणे जो लाश हथ आयो है। इतला ते पुलिस पहुंची लाश खणा अस्पताल मुंतकिल कयो है। पुलिस मौजिब फौती जी सुञाणप बनारस कॉलोनी वासी जफर अब्बास अंसारी तौर थी है। खैरपुर जे बी सेक्शन थाने जी हद लुकमान मां हिक जणे जो लाश हथ आयो है। इतला ते पुलिस पहुंची लाश खणा अस्पताल मुंतकिल कयो है। पुलिस मौजिब फौती जी सुञाणप बनारस कॉलोनी वासी जफर अब्बास अंसारी तौर थी है। इन हवाले से अपडेट मालूम कंदासीं। खैरपुर मां अली अकबर गोपांग असां लाइन ते आहे। जी अली अकबर आगाह कजो। जी खैरपुर में बी सेक्शन थाने जी हद लुकमान बनारस कॉलोनी जो रवासी जफर अब्बास अंसारी जो लाश हथ आयो है। बी सेक्शन पुलिस इतला मिलण बाद लाश खणा सिविल अस्पताल खैरपुर पहुंचायो, जिते फौती जा वारस सिविल अस्पताल पहुंची जरूरी कार्रवाई बाद लाश घर खणाया। ॿुधाए पियो वञे त फौती शख्स के दिल जो दौरो पवण सबब जेको आहे ज़मीन ते किरी पियो ऐं फौत थी वियो। जंहिं बाद मौके ते मौजूद माण्हुनि पारां बी सेक्शन पुलिस खे इतला ॾिनो ऐं बी सेक्शन पुलिस पहुची लाश जेको आहे सिविल अस्पताल मुंतकिल कयो। होॾां ज़रूरी कारण बाद जेको आहे लाश वासन हवाले कयो। लाश घर पहुचण ते संदसि घर में कोराम मची वियो आहे। जी अवां जी महिरबानी अली अकबर तफ़सील ॾियण लाइ। खबरों ने अपडेट से सिलसिलो जारी है नाज़रीन। हिते वठूं था मुख़्तसर ब्रेक।